ईरान जो बादशाह नौशेरवान पंहिंजे अदल ऐं इंसाफ़ जे करे दुनिया में मशहूरु आहे। ॻाल्हि था कनि त हिकु दफ़े हू शिकार करणु निकितो। जॾहिं खाधे जो वक़्तु थियो ऐं नौकरनि शिकार कयल जानवरनि जो गोश्त पचाइण लाइ सीखनि में विधो, तॾहिं ख़बर पई त लूणु न आहे। हिकिड़े नौकर खे लूणु वठी अचण लाइ चयाऊं ऐं नौशेरवान बादशाह उन नौकर खे चयो त लूणु पैसनि सां वठिजांइ, मुफ़्त जो लूणु कॾहिं बि न वठिजांइ। मता मुल्क में अहिड़ो रवाजु पहुची वञे। नौकरनि अर्ज़ु कयो त साईं, थोरड़े लूणु वठण सां छा थी पवंदो? नौशेरवान चयो त अबा, दुनिया में ज़ुल्म जो बुनियादु पियो ई थोरड़नि शयुनि सां आहे। जेको बि आयो इन में वाधारो कंदो वियो ऐं हाणे नोयत अची उन हद ते पहुती आहे जो दुनिया में ज़ुल्म पखिड़िजी वियो आहे। जेकॾहिं को हाकम रैयत जे बाग़ मां रुॻो हिकु सूफ़ खणी खाइण रवा सम्झंदो त उन जा नौकर सूफ़नि जा वण पाड़ा पटण में बि आर न कंदा। अहिड़ी तरह जेकॾहिं को बादशाह कंहिंखां हिकु आनो ज़ोरी खसींदो त उन जा सिपाही हज़ारे कुकड़ियूं कोही कबाब करे खाई छॾींदा। इन करे लूणु कॾो बि मुफ़्त वठणु सही न आहे।